नाज़रीन, फरीदाबाद जे काछे में करोड़नि रुपयनि जी लागत सां मंज़ूर थियल वाटर सप्लाई स्कीम रोलड़ी जो शिकार आहे, जे सबब रहवासी मिठे पानी खां महरूम आहिनि। उन हवाले सां ॾिसूं न्याज़ हुसैन चांडियो जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, असीं फरीदाबाद में मौजूद आहियूं ऐं हिते 4 ॾींहनि खां मुसलसिल एहतिजाजी मुज़ाहिरो थी रहियो आहे। असीं हिननि मुज़ाहिरीन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिननि जो छा चवणु आहे। असांखे 4 ॾींहं थी विया आहिनि, असीं वाटर सप्लाई जे ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयूं था। काछे वासी आहियूं, ॻोठ मथे कड़े जा, छुटो मिराणी जा ऐं जेके बि ॻोठ आहिनि उन्हनि जा माण्हू असां गॾु आहियूं। ही 15 साल गुज़री विया आहिनि असांजी पीपल्स पार्टी हुकूमत खे, जंहिंजे कन ते जूं बि नथी चुरे। हिन काछे वासियुनि सां पाणी जे लाइ हिननि जा जेको 6 करोड़ जो प्रोजेक्ट आहे, 6 करोड़नि मां अॼु ताईं हिकु फुड़ो बि असांखे पाणी जो पियारण लाइ तयारु न आहिनि। असां वरी बि आला इख्तियारनि खां या अपील था करियूं या घुर था करियूं जिन काछे वासियुनि ते रहम करे असांखे पाणी ॾिनो वञे। सप्लाई स्कीम जेका 6 करोड़ जी लागत सां मंज़ूर थी आहे, उनखे 3 साल थिया हींअर ते मुकमल कोन थी थिए ऐं असां काछे वासी जेके पीअण पाणी तमामु परेशान आहियूं। पब्लिक हेल्थ इंजीनियर या जेका लाॻापियल इंतिज़ामिया आहे, ठेकेदार मिली भगत करे ही जेका पैसा ख़र्च करण जे चकर में आहिनि। असांजे आला अफ़सरनि खे अपील आहे त महिरबानी करे वाटर सप्लाई स्कीम फरीदाबाद जी जेका आहे उहा मुकमल कई वञे। त असीं 15 सालनि खां माना ढंढ जो पाणी पी रहिया आहियूं। जेको ही प्रोजेक्ट आयो आहे 6 करोड़ रुपयनि जी लॻाप सां, पर इन जो ज़रो बि कमु न थियो आहे। असीं 15 सालनि खां खारो पाणी पी रहिया आहियूं, जंहिंमें असांखे मुख़्तलिफ़ बीमारियूं में मुबतला आहियूं। खुदा रा असांजी ॻाल्हि जो नोटिस वठी असांखे पाणी ॾिनो वञे। जी नाज़रीन, तव्हीं मुज़ाहिरीन जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। हिननि जो चवणु हुयो त केतिरनि सालनि खां वठी असां वटि पीअण जो साफ़ ऐं मिठो पाणी जेको आहे सो कोन्हे को। खारो पाणी जेको हमल ढंढ में आबादी जे लाइ ईंदो आहे, उहो वापराइण सबबु केतिरे मुख़्तलिफ़ जेके आहिनि बीमारियुनि में असीं इलाइक़े वासी वठिजी विया आहियूं। इन्हनि CM सिंध सैद मुराद अली शाह ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां ऐं पब्लिक हेल्थ जे वज़ीर खां पुरज़ोर अपील ऐं मुतालबो कंदे घुर कई आहे त असांखे 6 करोड़ जी लागत सां जेको वाटर सप्लाई स्कीम ॾिनी वई आहे, उनजो जल्द कमु मुकमल कराए असांखे पाणी जी फ़राहमी जेका असां कई वञे। कैमरामैन सिकंदर सां गॾु न्याज़ चांडियो, मेरान TV, फरीदाबाद।